सलाम फरमायूंदा हर एक खां खता दी थी मिया हमें सब खताऊं कंदड़ आयो पर खैरुल खताईन तब्बाऊन भला गुनाहगार उहे आहिनि जेके अल्लाह जे हुजूर में तौबा कंदा आहिनि। मेरे न्यारियो गुनाहगार भलो थींदो आहे गुनाहगार तो भलो कोन थींदो आहे न ॾोही भलो कोन हूंदो आहे ख़ताकार भलो कोन हूंदो आहे मुजरिम आहे वो ॾोही आहे ओ वरी भलो कीअं थो हुजूर फरमायो हाओ जेको मुजरिम तौबा कंदो आहे इहो भलो आहे खैरुल खताईन अत्तवाबून भलो गुनाहगार हुआ जेको तौबा कंदो आहे भलो मुजरिम हुआ जेको तौबा कंदो आहे भलो ॾोही हुआ जेको तौबा कंदो आहे माना ॾोहनि खां तौबा करे जुल्मनि खां तौबा करे गुनाह खां तौबा करे अल्लाह जे हुजूर में लड़ी ईंदो आहे हुजूर फरमाईंदा आहियूं भलो गुनाहगार मुंहिंजा साईं गुनाह को अहिड़ो दाग़ नाहे जो धोपी न सघे। अॼुकल्ह केमिकल जो ज़मानो आहे कपिड़े खे जहिड़ो बि दाग़ लॻी वञे त उहो ज्यादा धोपी सघोरा उहे केमिकल इस्तेमाल करे तुंहिंजे कपिड़े जे दाग़ खे लाहे छॾींदा पर गुनाह जेके आहिनि जंहिंजे करे क़ल्ब माण्हू जो कारो थींदो आहे इहो गुनाह अहिड़ो दाग़ नाहे जेको धोपी न सघे। इहो गुनाह धोपी सघे थो पर उन धोपण जो तरीक़ो आहे। सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ उन धोपण जो तरीक़ो आहे तौबा जेको कयो अथई उन ते पिशेमान थी शर्मसार थी पंहिंजे अंदरि शर्मसारी पैदा कर पिशेमानी पैदा कर मूंखां हीअ ग़लती थी आहे जॾहिं तूं पिशेमान थींदे पंहिंजे कए जे मथां ऐं अल्लाह जे हुजूर में हथ खणंदे बसि इहा तुंहिंजी तौबा ई तुंहिंजे गुनाह जे दाग़नि खे धोई छॾींदी। सल्लल्लाहु अलैका या रसूल सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। माण्हू 50 साल जो थियो 60 साल जो थियो 70 साल उम्र थी वई ॾोहनि में माण्हू पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे छॾी गुनाहनि में ज़िंदगी गुज़ारे छॾी आहे। दिलि चाहे थी मां अहिड़ो कमु कयां जंहिं कम जे करे मां ईअं थी वञा ॼण त मूं को गुनाह कयो ई न आहे। अलाह जा नेक सालिह बाना हूंदा जंहिं सॼी ज़िंदगी अलाह जी रज़ा में गुज़ारी। तू भी ये थी सके तो असां भी ये थी सघूं था पर उन जे लाइ हिकिड़ो कमु आहे उहो करिणो पवंदो तुंहिंजा जेके अमाल नामा आहिनि हीअं बिल्कुलु अच्छा थी कुझु बि कोन रहंदो पर हिकिड़ो कमु सुभान अल्लाह ॾाढा चओ बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह चाहियूं बि पियो था गलो तव्हांजो ठहे पियो सुभान अल्लाह। मां तव्हां वटि पीतो पतो आहियां पाणीअ जो मूं ढुक बि न पीतो आहे तव्हां पाणी बि पीता चाहियूं बि पियो था को बि मां एतिरो ॻाल्हायां ऐं तव्हां वरी हीअं टाल मटोल कयो ईअं कोन थींदो ॾाढा सुभान अल्लाह चओ। माण्हुनि जा प्रोग्राम पंहिंजा हूंदा अॼु मां झलिया त वरी तव्हीं कवण थी पवंदो त असांखे पीअणो ॾे त गलो कुझु सवलो थिए न ॻाल्हाए सघो भले तव्हांजो गलो सवलो थिए पर ख़बर पवंदी त केतिरो तव्हीं हली सघो था। हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो फरमान मदीने वाला फरमाइन था अत्ताइब मिन ज़म्ब
कमल्ला ज़ंबलह गुनाह खां तौबा करण वारो इएं थी वेंदो आहे ॼण त उन गुनाह कयो ई नाहे। अत्ताइब मिन ज़ंब गुनाह खां तौबा कंदड़ कमल्ला ज़ंबलह उन वांगुरु थी वेंदो आहे जंहिं कॾहिं को गुनाह कयो ई नाहे। वॾी ॻाल्हि आहे जिन सॼी ज़िंदगी नेक कमनि में गुज़ारी, अमाल सालिहा में गुज़ारी, विलायत जे रुतबे खे वञी पहुता ऐं हिन ज़िंदगी गुनाह में गुज़ारी आहे। हुज़ूर हिकिड़ो ॾसु अहिड़ो ॾेई छॾियो त तूं बि हुन वांगुरु थी सघे थो जंहिं बिल्कुलु ज़िंदगीअ में गुनाह कोन कया। अल्लाह नेक अमाल सालिहा में ज़िंदगी गुज़ारी आहे। हुज़ूर फरमाइनि था अत्ताइब अमल इहो आहे, अत्ताइब मिन ज़ंब गुनाह खां तौबा करण वारो कमन उन शख़्स वांगुरु थी वेंदो आहे ला ज़ंब लह जंहिंजो को गुनाह आहे। उनजे लाइ तौबा खपे, तौबा खपे, उनजे लाइ रुजू खपे। तौबा कर, 15 जो बि इंतज़ार छो, हिते ई वेही पंहिंजे दिलि में तौबा ताइब थी अल्लाह ताला तुंहिंजी तौबा क़बूल फरमाए। सल्लल्लाहु